वञ अदा ॿुधई अधी बक्तावर शादी ते जेको जोड़ा पाता उनकी कीमत करोड़ ही चई। वञ आप त 30 रुपए मीटर वाला वॻा बि बस ईद ते घिंदे। हा अदा खानदानी माण्हू आहिनि, खरबनि जूं प्रॉपर्टियूं आहिनि, केॾा वञनि। बस पोइ ज़िंदगी खे इंजॉय करे जीअनि पिया। असां त सूर हथ ई कोन था खणनि, बुख वाका करे डांस कंदी घुमे, दिली ख़ुशी महसूस कंदे त ज़मानो थियो आहे। बस ख्वाबनि जे कुझु पलनि सजायो करे रखियो आहे, न त हिते केतिरा ई मुंहिंजा जा दड़ा ठही पवनि हा। चरिया बक्तावर ते जोड़े दा असांजी बुख नाल कहिड़ा तालुक। हरू भरू दब न दे, लॻदा के कुब साड़ पे थींदी है। अदा मूंखे कहिड़ी साड़ थींदी, असांजा ख्वाब इन हद ताईं परवाज़ ई नाहिनि कंदा। ॿ वक़्त जी मानी सुकून सां नसीब थी है, इन्ही में पंहिंजो उरूज सम्झूं था। सवाल बक्तावर जे जोड़े जो न आहे, ॻाल्हि इंसाफ़ जी आहे। ही किथे जो इंसाफ़ आहे त असांजा माण्हू बुख में ख़ुदकुशियूं कनि ऐं असांजे हुक्मराननि जा नौकर बि आलीशान महलनि में रहनि। असांजा मासूम ॿार फुटपाथनि ते उघाड़ा जिस्म खणी सर्दी जूं रातियूं बर्दाश्त कनि ऐं इन्हनि जा नस्ल मामूली ज़ुकाम जे इलाज लाइ लंडन ऐं अमेरिका ॾांहुं सफ़र कनि। असांजूं नियाणियूं ॾाज न हुअण करे हसरतनि जा मेला सजाए कुंवारा हथ खणी कबर में पेर रखनि थियूं ऐं इन्हनि जूं नियाणियूं करोड़नि जे जोड़नि में निकाह विझी पंहिंजी दौलत जी नुमाइश कनि थियूं। ही किथे जो इंसाफ़ आहे त असांजा माण्हू पंहिंजे ई घरनि में ख़ौफ़ जी ज़िंदगी गुज़ारियनि ऐं इन्हनि जा कुता बि VIP प्रोटोकॉल में कराची जे रोडनि ते इम्पोर्टेड गाॾियुनि में सफ़र कनि। दौलत ऐं इक़्तिदार जे नशे इंसानियत जा उसूल ई विञाए छॾिया आहिनि। ग़रीब जी मौत ते काग़ज़ बि नथो चुरे, हे ज़ख़्मी बि थियनि त हड़तालनि जा सॾ अचनि था। मुआशरे जी बनावट ऐं सुधारे में इंसाफ़ अहम किरदार अदा कंदो आहे। जिते नाइंसाफ़ी पाणी जे वहिकरनि वांगुरु वहे उते अहसास ॻोल्हणु वक़्तु विञाइण खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। इहो ई फ़र्क़ु ज़िंदगी जी औकात बयानु करे थो। तालीम में फ़र्क़ु, सेहत में फ़र्क़ु, सोच में फ़र्क़ु, फ़िक्र में फ़र्क़ु, इल्म और शऊर में फ़र्क़ु, ईमान में फ़र्क़ु, अक़ीदनि में फ़र्क़ु। असांजो हिकु रोज़ो बि वञे त गुनहगार, इन्हनि ते ईद निमाज़ बि फ़र्ज़ नथी लॻे। सभु मुसीबतूं, सभु अज़ाब असांजे मथां उछले, पाण दौलत खे धर्म बणाए नोटनि जी पूॼा कनि था। असांजी मौत सां कानून खे को बि फ़र्क़ु कोन थो पवे, इन्हनि जे सफ़र सां कानून हरकत कंदो आहे। असां जई वोट ते असेंबलियुनि जूं सीटूं माणण वारा असांजे बुखायल चेहरनि खां बाग़ी लॻनि था। असांजा सवाल इन्हनि खे तकलीफ़ ॾियनि था, असांजी जदोजहद इन्हनि खे बग़ावत लॻंदी आहे। कराची जी कंहिं 5 स्टार होटल में प्रेस कॉन्फ्रेंस करण सां गुरबत ख़त्म नाहे थींदी। अहसासनि जो दिलि में हुजण बि ज़रूरी हूंदो आहे। कॾहिं फुर्सत मिले त पंहिंजनि गाॾियुनि मां हेठि रही कंहिं ग़रीब जी झूपड़ी में कुझु पल गुज़ारे ॾिसो। तव्हांखे पंहिंजे डाइनिंग टेबल ते रखियल स्पेशल खाधनि जी फ़हरिस्त जी यादि तव्हांजे ज़मीर खे चोंडड़ियूं हणंदी। कंहिं ग़रीब न्याणी जे ख्वाबनि जी गहराई खे महसूस करे ॾिसो। तव्हांखे पंहिंजनि खे ॾिनल करोड़नि जा जोड़ा वापसि ॿूथ में अची लॻंदा। क़ौम सां सचाई जी दावा करण वारा क़ौम जे अहसासनि खे महसूस करण जी कुवत खां ई महरूम आहिनि। जिते क़ौम जो बचो बचो ज़ुल्म जी तपश में पंहिंजा अंग साड़े रहियो हुजे, बुख, बदहाली, बेरोज़गारी जी रफ़्तार हवाई जहाज़ खे बि पोयां छॾे वई हुजे, उते ही कॾहिं सियासी इतिहाद ठाहे जलसा कनि था त कॾहिं मीडिया ते अची हिक ॿिए खे ग़लति साबित कनि था। ग़रीब जी झोली बुख मां भरियल आहे, इन्हनि खे इहो ॾिसण लाइ वक़्तु ई कोन थो मिले। बस हिक ॿिए में लॻा पिया आहिनि। ज़ाती मिल्कियत मां करोड़ छा अरबनि जा जूता पाराए छॾियो, असांखे को बि एतिराज़ कोन्हे। पर हुक्मरानी जो ताज पाए अवाम जो मैंडेट खणी क़ौम जो पैसो ज़ाया कंदा त सवाल तव्हांखे ॿुधणा पवंदा, छो त ही असांजो हक़ आहे। बक्तावर असांजी भेण आहे, सिंध जी न्याणी आहे। असीं त चऊं था भले दुनिया असांजा ठठ ॾिसे, पर सवाल ही आहे त छा असांजा हालात इन क़िस्म जे ख़र्चे जी इजाज़त ॾियनि था। ही त ईअं ई आहे जीअं पाड़े में मयत रखी हुजे ऐं पासे वारे घर में दौल वॼाए ख़ुशियूं मल्हायूं वञनि। यकीनन इन में को कानूनी ॾोह कोन्हे, पर ही सभु अख़लाक़ियात जे दायरे में बि कोन्हे। हिकु अहिड़ी क़ौम जेका बुख, बीमारी, बेरोज़गारी ऐं ज़ुल्म सितम सां जंग विड़ी रही हुजे, उन क़ौम जे हुक्मराननि खे अहिड़ा अमल मुनासिब नथा लॻनि। क़ौम जा नुमाइंदा आहियो त क़ौम जे महरूमनि जो मज़ाक न बणायो। हा बस सवाल ॿुधो, ओॾी महिल अमल करे सन। अमल कंदा अदा ज़रूर कंदा। जॾहिं बुख पंहिंजूं सभु हदूं लताड़े ईमान जी क़दर खोटे तहज़ीब खे पासीरो करे छॾींदी आहे त पोइ वहशत जी आंधी तूफ़ान जी सूरत अख़्तियार करे महलनि जा बुनियाद लोॾे छॾींदी आहे। इन्हनि हुक्मराननि त सिर्फ़ इक़्तिदार जा बाब पढ़ी दौलत जो ज़ाइको चखियो आहे, पर हे तारीख़ जे उन्हनि पलनि खां वाक़िफ़ ई नाहिनि जिन में इनक़लाब जूं तहरीकूं दफ़न आहिनि। ख़ौफ़ जे बुनियाद ते सफ़र मंज़िल नाहिनि माणींदा। इन्हनि खे इहा ख़बर ई नाहे त ख़ौफ़ जो पाछो हिकु मख़सूस हद ताईं पंहिंजो वजूद रखे थो। उन खां पोइ ख़ौफ़ जी लहर ज़िंदगी जी बका सां गॾिजी पंहिंजे सफ़र जो आगाज़ कंदी आहे। अहिड़ी शुरूआत दौलत जी ताक़त खे ढेर करे पंहिंजे एहसासनि जो झंडो बुलंद कंदी आहे। यादि रखो त ज़िंदगी दुनिया जी अज़ीज़ तरीन शइ आहे। जॾहिं सवाल ज़िंदगी जी बका ते अचे त सभु ख़ौफ़ बेबुनियाद थी इंसान खे बग़ावत जे सफ़र जो पांधी बणाए मंज़िल जी कशिश अखियुनि में सजाए सभु रुकावटूं लताड़े छॾींदो आहे। ईमान जा दर बंदि न कयो, हदूं क्रॉस थी वयूं त वजूद खे बचाए न सघंदा। दुनिया जा असीम माण्हू बि क़ुर्बानी खां सवाइ अज़मत माणे न सघिया। तारीख़ दौलत खे न पर किरदार खे लिखे थी। पंहिंजी मुख़्तसर ज़िंदगी में क़ुर्बानी जो जज़्बो पैदा करे पंहिंजी क़ौम जे जज़्बनि जो क़दर कयो। पर ईअं बि नाहे जो असां तब्दीली खां नफ़रत कयूं ऐं असांजा आका असांखे सुधारण लाइ वस कनि। जेकॾहिं पंहिंजे हक़नि लाइ न उथंदा, हिकु क़ौम बणिजी आवाज़ न उथारींदा,
त हमेशा महरूम ई हूंदा। अहिड़ो समाज अहिड़ो निज़ाम ॾिसी तव्हांखे हैरत नथी थिए? एहसासनि जो मौत अखियुनि लाइ बदतरीन मंज़र हूंदो आहे। हिते हर रोज़ एहसासनि खे मौत अचे थो, ख्वाबनि जा खून थियनि था, कॾहिं बेवस हथड़ा औलाद जा लाश झोली में खणनि था, त कॾहिं मजबूर अखियूं वारसनि जो इज्तिमाई ख़ुदकुशियूं ॾिसनि थियूं, कॾहिं बेगुनाह जवानी कुहाड़ी जी वार ते पंहिंजो रत वाहे थी, त कॾहिं कूड़ी अनाज जी ख़ातिर लाचार ज़िंदगियूं क़ुर्बान थियनि थियूं। ही मुक़दर नाहे, ज़लालत आहे नाअहली जी, जेका वरसे में जहालत मिली आहे, उन जो नतीजो आहे। हाणे त अखि खोलियो, निंड जा ख्वाब बि सुजागी में ताबीर माणींदा आहिनि, घर वेठे त शींहं बि बुख मरंदा आहिनि। उथो पंहिंजी बका लाइ, पंहिंजे नसल लाइ। आख़िर असांजे अकल में ही दंद कॾहिं जुरंदी त असांजी ज़िंदगी बि ज़िंदगी आहे, असां बि एहसासनि जी माला पाए इंसानी वजूद रखूं था, असांखे बि जीअण जो हक़ आहे। कई कुंदर पुसिया असांजे घाट ते, कई अज़मतूं नीलाम थियूं असांजी वाट ते, असांजूं वसंदियूं वीरान थी वयूं, असांजा सफ़र विछोड़े जो तूफ़ान खाई वियो, अकल जे वजूद ते जहालत जी ज़ंग चढ़ी वई आहे, शऊर ख़ौफ़ जी खाई में गर्क थी वियो आहे। सिर्फ़ नसीबनि ते भाड़े ख़ुशहाली जो इंतज़ार न कयो, महरूमी खे ज़ुल्म सम्झी मुखालफ़त में क़दम खणो। हक़ीक़तूं लिकाए ख़यालनि में जीअण अक़लमंदी नाहे, ज़िंदगी जो सुरूर ई सुजागी में हूंदो आहे। दरगाहनि ते पड़ चाढ़े या मुर्शदनि जा वटियल धागा ॿधी जेकॾहिं ज़िंदगी में सुधारो अचे हा त दुनिया में सभ खां वधीक दरगाहूं ऐं मुर्शद अमरीका में हुजनि हा। दुनिया जा सभु क़ौमनि जो वजूद अक़ल ऐं शऊर ते बीठल आहे, दुनिया जे अज़ीम माण्हुनि जो किरदार अक़ल ऐं शऊर ते बीठल आहे। न आइज़क न्यूटन खे साइंसी दुनिया में इनकलाब आणण लाइ कंहिं मुर्शद जी ज़रूरत महसूस थी, ऐं न ई स्टीफन हॉकिंग ब्लैक होल जी दरियाफ़्त लाइ बाह में धागो ॿधणु ज़रूरी सम्झियो, न ई मैरी क्यूरी, गिलेलो गिलेली, जेम्स वाटसन, चार्ल्स डार्विन, माइकल फेराडे, रॉबर्ट हुक ऐं थॉमस एडिसन जहिड़नि हज़ारनि साइंसदाननि वटि पंहिंजा के मुर्शद हुआ। बिल गेट्स, जैक मा, स्टीव जॉब्स ऐं मुकेश अंबानी जहिड़ा कामयाब बिज़नेसमैन दरगाहनि ते पड़ चाढ़े कामयाब कोन थिया। मेहनत ते ईमान रखी अॻियां वधो, तारीख़ मां सबक़ सिखो, सिर्फ़ फ़ख्र करे ख़ुदि तारीख़ न थी वञो। यादि रखो त जुस्तजू जो हर पल तकलीफ़ जे दामन सां ॻंढियल हूंदो आहे। मंज़र खे दूर ॾिसी मायूस न थियो, बल्कि निगाहुनि सां पंहिंजा अमल ॾिसो। हक़ ते हलण को ॾोह न आहे, आवाज़ उथारण का बग़ावत न आहे। ज़हन में रहे त नाकामियूं हर वक़्त जो नसीब नाहिनि हूंदियूं, जज़्बनि जी सचाई क़ौम जी क़िस्मत लिखंदी आहे। असां सां हमेशा नाइंसाफ़ी थी, इनखे माज़ी सम्झी नई शुरूआत कयो। हक़ जी राह ते नाकाम कोशिश बि हिकु कामयाबी हूंदी आहे, नाकामी ते उदासी अजाई आहे। छो त जेकॾहिं नियतनि में सचाई हूंदी आहे त नतीजनि मां चङाई ज़रूरु मिलंदी आहे।